सिंध असेंबली में मुखालिफ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त भेरा टाउन में भञ ड्राह धरणे वारनि न कई। धरणे वारा पुरअमन हुया। भञ ड्राह पीपी वारनि कई। केस ॻोल्हे कौमपरस्तनि ते दाख़िल कया विया आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हलीम आदिल शेख चयो त भेरिया टाउन खे ज़मीन सिंध हुकूमत ॾिनी। भेरिया टाउन वाक़े में धरणो हणंदड़ मुलवस नाहिनि। कौमपरस्तनि खे ॻोल्हे केस दाख़िल कया पिया वञनि। अयास लतीफ़ धरणे में मौजूद ई न हुयो, उन ते बि केस दाख़िल आहे। हुन चयो त वॾे वज़ीर इल्ज़ामनि ते ॿधल 1 कलाक जी प्रेस कॉन्फ्रेंस कई। मुराद अली शाह तव्हां हिकु बि मोटरवे नाहे ठहिरायो। तव्हां चाहियो था त समूरा पैसा ॾेई छॾियो। वफ़ाक़ ईअं छो करे? हुन चयो त सिंध हुकूमत कराची जी तरक़ी में दिलचस्पी नथी रखे। नए गाज डेम लाइ पैसा वफ़ाक़ी सरकार रखिया आहिनि। ॾुखे वक़्त में फ़ौज काछे वासनि जी मदद कई। पीपी हाणे भुट्टो न पर ज़रदारी जी पार्टी आहे। अपोज़िशन अॻवान चयो त असांखे ख़बर आहे त सिंध इहो सूबो आहे जंहिं पाकिस्तान जी करारदाद पास कई। हिन शहरी सूबे खे तव्हां ज़ख़्मनि में चूर चूर करे छॾियो आहे।